अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करना ठीक है, खैरियत सां हूंदा। त अगर तव्हां बिना तरह तस्वीरां ठाहिण चाहियो था जेके असां तव्हांखे हिन वक़्तु ॾेखारे रहिया आहियूं त असां सां गॾु रहो ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं उहे किथां ऐं प्रिंट किथां आणिजनि। त तव्हांखे सभ खां पहिरियां असां जेको आहे त डिस्क्रिप्शन में लिंक ॾींदासीं व्हाट्सअप चैनल जी, उते वञी करे तव्हां असांजे व्हाट्सअप चैनल खे फॉलो करे ऐं उन में वधीक सिंधी प्रिंट जेके बि तव्हां खपनि था तव्हां पंहिंजी तस्वीरां ठाहे सघो था। तव्हां सभ खां पहिरियां प्ले स्टोर ते वञी जिमिनी ऐप खे सर्च करे हुनखे डाउनलोड कंदव। डाउनलोड करण खां पोइ तव्हां कंदव ओपन। उनखे डाउनलोड करे तव्हां कंदव ओपन खां तव्हांखे जेको आहे त जीमेल जेका तव्हांजी पंहिंजी मोबाइल में हूंदी उनखे ऐड कंदव। त असां हाणे विया आहियूं जिमिनी ऐप में, उते वञी पंहिंजी तस्वीर सिलेक्ट कंदासीं हिकु अधु जेका असांखे तस्वीर ठाहिणी पवंदी। उन हिसाब सां जेको आहे असांजी उमिरि जेका आहे घटि वधि थी वञे, उन जो जेको मसइलो आहे एज जो, त असां उनखे सॉल्व कंदासीं। मतिलबु उन एज जो जेको मसइलो आहे, एज हर कंहिंखे पंहिंजे हिसाब सां लिखणी पवंदी आहे। असां तस्वीर खे सिलेक्ट कयोसीं, हाणे कंदासीं प्रिंट खे जेको आहे त पेस्ट। उन में जेको आहे त एज हर कंहिं हिसाब सां पंहिंजी लिखणी पवंदी आहे, त तॾहिं माना जेमिनी खे सम्झ में ईंदो आहे। त असीं हाणे वञी करे एज जेको आहे तव्हांखे मथां 18 जेको नज़र अचे थो, 18 ईयर ओल्ड, इन सां ई तव्हांखे जेको आहे पंहिंजे हिसाब सां इहे लफ़्ज़ लिखी करे तव्हां सेंड कंदव त तव्हांजो जेको आहे त सेम टू सेम जेको आहे त चहिरो बि चेंज न थींदो ऐं उमिरि जे हिसाब सां तव्हांजी पंहिंजी तस्वीर एडिट थी वेंदी। त असांजी जेका उमिरि हुई 24 साल, असां उहा लिखीसीं। अगरि तव्हांजो बि इहो ई मसइलो आहे त तव्हां इन तरह असां